प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मिसिस वाइट। येसु पंहिंजी जान ॾिनी त जीअं असीं ज़िंदा रही सघूं। छा तव्हां टॉम खे सुञाणो था? हू ॾखण अमेरिका में हिकु फार्म ते रहे थो। हुन जी सालगिरह ते हुनखे हिकु असली चूज़ो मिलियो। टॉम हुन जी घणी संभाल कई। आहिस्ते आहिस्ते उहो चूज़ो हिकु कुकड़ी थी वई। पीरे रंग जा नरम वार अच्छे परनि में तब्दील थी विया। तंहिं करे टॉम उन जो नालो मिसिस वाइट कुकड़ी रखियो। गोदाम में हुन उन लाइ हिकु आखेरो ठाहियो ऐं मिसिस वाइट हर वक़्तु उन में आना ॾींदी हुई ऐं शोर करे सभिनी खे ॿुधाईंदी हुई। जीअं फसल में ॿिज वधण लॻा, मिसिस वाइट आना ॾियण बंदि करे छॾियो। अम्मा, मिसिस वाइट खे छा मसलो आहे? हू हाणे आना नथी ॾे ऐं पाण फसल में लिकी वञे थी। टॉम, तू रुगो इंतज़ार कर। सिंदस मां जीअं ई ॻाल्हायो, गॾु मुस्कुराए ऐं कुझु हफ़्तनि खां पोइ टॉम खे ख़बर पई त छा मसलो आहे। अम्मा, 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 ॾिसो। मिसिस वाइट फसल मां निकिरी आई ऐं हुन सां गॾु घणा ई चूज़ा हुआ। टॉम घणो ख़ुशि थियो। हिकु ॾींहुं बाहि लॻण वारो सायरन वॼो। ॿनी में बाहि लॻी वई ऐं बाहि एतिरी घणी हुई जो फार्म ताईं पहुची वई। मिसिस वाइट किथे आहे? छा टॉम ही ॻाल्हि सोचण पर नथो चाहे, जॾहिं हू सॼे फसल में ॻोल्ही रहियो हो। पर इहो छा हो? टॉम हुनखे साड़ल पंहिंजे पेरनि ते किरल ॾिठो। हुन कुकड़ी खे खयो ऐं कुकड़ी जे हेठां हुन जा सभु चूज़ा ॾिनल ऐं हिक ॿिए सां चिंबड़ल ॾिठा। ही की थी सघे थो? जॾहिं ख़तरो हुन जे वेझो हुजे त जानवरनि खे जल्दी ख़बर पइजी वञे थी। जॾहिं बाहि हुननि जे वेझो आई हूंदी, चूज़नि पंहिंजी माउ वटि हिफ़ाज़त ॻोल्हण जी कोशिश कई हूंदी। कुकड़ी उॾामी सघे थी, पर चूज़ा नथा उॾामी सघनि। मिसिस वाइट पंहिंजे ॿारनि खे प्यार कंदी हुई, तंहिं करे हुन पंहिंजे परनि खे हुन ते पखेड़ियो हूंदो ऐं पंहिंजे ॿारनि जे बदिरां पाण खे बाहि में सड़ण ॾिनो हूंदो। हुन पंहिंजी जान ॾेई छॾी त संदसि ॿार ज़िंदा रही सघनि। ऐं यसु जो प्यार बि ईअं ई आहे। टॉम, हमेशा यादि रख त यसु पंहिंजी जान असां लाइ पंहिंजी मर्ज़ी सां ॾेई छॾी त जीअं असीं ज़िंदा रही सघूं। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।